अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्द, उम्मीद तो खुश हूंदा। हाउ आर यू ऑल माय डियर स्टूडेंट। आऊं आहियां तव्हांजी उस्ताद शमा ख़ादिम। जीअं त आऊं अॼु तव्हांखे ॿिनि नुक़्तनि वारा बिना नुक़्ते वारा अखर, हिकु नुक़्ते वारा अखर, ॿिनि नुक़्तनि वारा अखर, टिनि नुक़्तनि वारा अखर, चइनि नुक़्तनि वारा अखर पढ़ाईंदसि। अचो त पाण बिना नुक़्ते वारा अखर पढ़ूं। अलफ अख, है हजम, दाल दर, रे रेल, सीन सीटी, स्वाद सूफ़, तोए तोतो, ऐन ऐनक, काफ किताब, खे खट, गाफ गुल, घे घोड़ो, लाम लाटूं, मीम मोर, वाह वण, वाह वांगणे वांगण, हे हाथी, हमज़ा खाली। इहे सभु बिना नुक़्ते वारा अखर आहिनि। अचो त हिकु नुक़्ते वारा अखर पढ़ूं। बे बदक, जीम जहाज़, जे झिरकी, खे खचर, ढे ढेल, ज़ाल ज़रो, ज़े ज़ंजीर, ज़्वाद ज़ईफ़, ज़ोए ज़ालिम, गैन गालीचो, फे फानूस, नून नक। अचो त पाण हाणे ॿिनि नुक़्तनि वारा अखर पढ़ूं। ते तारो, ठे ठूंठ, जे ॼिभ, ञे मुञ, दे धोबी, ढे ढगो, काफ कलम, ये गऊं, ङे सिंग, ये यकतारो। अचो त पाण टिनि नुक़्तनि वारा अखर पढ़ूं। टे टोपी, से समर, पे पग, चे चंड, ॾे ॾेॾर, शीन शींहं। अचो त हाणे पाण आख़िर में चइनि नुक़्तनि वारा अखर पढ़ूं। बे भित, थे थेलो, छे छटी, ड़े माड़ी, फे फीथो। प्यारा शागिर्द, पाण अलफ बे जी पट्टी जा मुख़्तलिफ़ आवाज़ पढ़िया, उन्हनि में बिना नुक़्ते ऐं नुक़्तनि वारा अखर पढ़िया। उन्हनि मुख़्तलिफ़ आवाज़नि खे अवां बार बार पढ़ंदा ऐं लिखंदा त जीअं अवां खे चङी तरह पढ़णु ऐं लिखणु अची वञनि। जीअं त आउं तव्हांखे सिंधी पढ़ाइण जी कोशिशि करे रही आहियां। उमेद त अवां वधि खां वधि शेयर, लाइक ऐं सब्सक्राइब कंदा। थैंक्स फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़।